जब्बार जज्बात खे छॾे कुझु अकुल पुक वठ। हॾी कुते साम्हूं हूंदी त कुतो लामारा ॾींदो रहंदो, या त हॾी कुते जे साम्हूं फिटी करणु घुरिजे या हॾी दफ़न करणु घुरिजे। रैस असां त चाहियूं था त उन्हनि कुतनि खे ई ख़तमु करे छॾियूं जेकी असांजे घर मथां लामारा ॾियनि था। जब्बार मूं तोखे अॻु में ई चयो त जज़्बात खां हटी करे कमु वठ। ॾिस बाबा, असां आहियूं मोहबती माण्हू ऐं कंहिं हिक ॿिनि जे करे हिन सॼे ॻोठ जो अमुन ख़राबु थिए, इहो असां कॾहिं बि न चाहींदासीं। ॾिस, आख़िर हिन में ऐब ई कहिड़ो आहे? रेस शरीयत में को बि ऐब न आहे। फ़िलहाल असांखे अहिड़ी मिटी सुझे कोन थी। बाबा, मां ईअं बि कोन थो चवां त को तव्हां पंहिंजी भेण जो ॿार अॼु जो अॼु ई लाहे छॾियो, पर मुंहिंजो मक़सदु आहे त कुझु सोचो। जेसि ताईं तव्हां पंहिंजी भेण जो निकाह ॿिए हंधि न कंदव, आचर हिन ॻोठ जे खिटिन में रुलंदो रहंदो। ठीकु आहे रैस, असां कोशिशि कयूं था, 2-3 ॾींहंनि में इहो ॿारु लाहे छॾींदासीं। इन में भलाई बि अव्हां जी आहे बाबा। हरू भरू माण्हू था खिलनि, इन खां सुठो आहे त निकाह करे भेण खे जे हवाले करे छॾियो। पोइ आचर बि पंहिंजो आसरो ख़तमु करे वेंदो ऐं माण्हू बि तव्हां मथां खिलणु छॾे ॾींदा। अलाह भलाई कंदो रैस, 1-2 ॾींहंनि में इहो ॿारु बि असां लाहे छॾींदासीं। इहा सुहिणी ॻाल्हि आहे। हरू भरू कंहिंजे मथां नाहक करण खां सुठो आहे त असां शरीयत मोहम्मद जे मुताबिक़ उनजो हल ॻोल्हियूं। बाबा, हिन में तव्हांजी इज़त आहे, असांजी इज़त आहे ऐं हिन समूरे ॻोठ जी इज़त आहे। रैस पोइ मुकलाणी न आहे, 1-2 ॾींहंनि में इहो कमु करे था वठूं। ठीकु आहे बाबा। वॾा बाबा, ये ॻाल्हि हल्दियां पिन त छोकिरी दा निकाह आचरण ओधर ते पियल आहे। बाबा, इहो निकाह ओधर ते पियो आहे, इन जो को बि सबूत कोन्हे। बाबा, आचर वटि निकाह नामो न आहे छा? जेकॾहिं आचर वटि निकाह नामो हुजे हा त घणा ॾींहं अॻु खणी अचे हा, छो त मूं आचर खे चयो हो त निकाह नामो खणी अच त मां तोखे छोकिरी वठाए ॾियां, पर आचर हिन महिल ताईं न आयो आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त आचर वटि निकाह नामो आहे ई कोन। वॾा बाबा, निकाह त असां सभिनी ते पियल न, पर लिखत जा सबूत कण हे कोन। सबूत न हुए त तंहिंजी माना त असांजी ज़ालुनि में केरु ॿिया निकाह वञी घते। इहा ॻाल्हि न आहे मोलू, आचर ॿांह भॼायो आहे, इन करे उनखे पंहिंजा पूरा सबूत साण रखणु घुरिजनि। बाबा, निकाह नामे जो सबूत न ई सही, पर निकाह पियल त आहे न। हाणे जेकर निकाह जे मथां ॿीहर निकाह पवंदो, छा इहो ॾोह न आहे? वॾा बाबा, इहो त नियाणी नण ज़ुल्म में समा सिधा ओधर ते। इहो ज़ुल्म नाहे मोलू, इहो ज़ुल्म नाहे। असां कम शरीयत मोहम्मद जे मुताबिक़ था कयूं, पर जे आचर वटि के बि सबूत न आहिनि त असां छा था करे सघूं? वॾा बाबा, ईअं थी नहीं सघंदा। इतले महीने छोकिरी आचर करण होवे ऐं उहो निकाह ई न घते ओधर ते। मञा थो मोलू, मां मञा थो त आचर निकाह करायो हूंदो, पर आचर वटि निकाह जा के बि सबूत न आहिनि ऐं छोकिरीअ जा भाइर बिना सबूतनि जे पंहिंजी भेण उन हवाले करणु नथा चाहिनि। पोइ इन जी सूरत में मां सभिनी खे मरण लाइ छॾे ॾियां? मूंखे ॿुधाए मोलू, इहे खून थियणु बहितर आहिनि या छोकिरी जो निकाह करे इन मामले खे टारे छॾिजे? बाबा साईं, तुसां वॾे वे, जेको तुसां फ़ैसिला करे सो उहो बहितर होसी ओधर ते। बाबा, मां नथो मञा, इहो सरासर छोकिरी सां ज़ुल्म आहे। जेकॾहिं हिक मथां ज़ुल्म करण सां 10 जी भलाई थिए थी त मुंहिंजी नज़र में इहो ज़ुल्म न आहे। बाबा, 10 जी भलाई थिए या 20 जी, पर जंहिंसां ज़ुल्म थिए थो उनखे ज़ुल्मी चइबो। बाबा, इहो रस्तो छोकिरीअ पंहिंजे लाइ पाण अख़्तियार कयो आहे, जंहिंमें असांजो ॾोह न आहे। जे छोकिरी घरां भॼी न निकिरे हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवनि सा। वॾा बाबा, छोकिरी अलाए कहिड़े सूरा खां भॻी, पर तुसां वॾे वे, जेको फ़ैसिला करो असांखे ओधर ते क़बूल आहे।
बाहि बारे छॾी आहे बाहि। ॿुधण में आयो आहे त आचर जा 2 साथी बि मारिजी विया आहिनि ऐं आचर भॼण में कामयाब थी वियो आहे। अकबर आचर सदाई पंहिंजे दोस्तनि खे सूरनि में विझी भॼी वञण में कामयाब थी वेंदो आहे। मां आचर खे ईअं सुञाणा जीअं ओॾ कॾह खे सुञाणींदो आहे। आचर दोस्तनि सां सदाई दगाबाज़ियूं कंदो आहे। दगाबाज़ियूं जेकॾहिं आचर खानू खर दिमाग़ सां सचो हुजे हा न त दिलावर खान जे सॼे ॻोठ खे बाहि ॾेई बि आचर जी इज़त आचर खे वापस कराया। हाँ वापस। सच खानू आचर एतिरो त मजबूर थी चुको आहे जो पंहिंजी इज़त खे बि मोटा नथो सघे। अकबर आचर दोस्तनि जो क़दुरु करणु न ॼातो दोस्तनि जो क़दुरु करणु। हाणे पाण सां गॾु इहे लूला लंगड़ा कढाईंदो त इहो ई अचर थींदुसि न जेको हाणे थियो अथसि। कहिड़ी ॻाल्हि ॿुधायईं अकबर? अकबर तोखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां? पर यार आचर जी त उन वक़्तु रात हुई, रात जॾहिं खानू खर दिमाग़ आचर सां गॾु हुयो। जंहिं बि ॻोठ में खिड़ंदा हुआसीं त ॻोठाणा दाहूं करे कूकू रड़ियूं करे भॼी वेंदा हुया जीअं रिढनि में बघियण पइजी वेंदो आहे। बघियण हेड़नि दोस्तनि जो आचर क़दुरु करणु छो न ॼातो? हिननि सां आचर धोखेबाज़ी छो कई जिन आचर सां वफ़ाई कई? कहिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां अकबर? कहिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां त वॾे जे मौत खां पोइ आचर छिरकण शुरू कयो। छिरकण ऐं जॾहिं न माण्हूअ खे मौत जो खौफ़ वकोड़े वेंदो आहे त उहो हर हिकु माण्हूअ मथां शक करणु शुरू कंदो आहे। शक आचर सां बि इहो ई कुझु थियो अकबर। ॾाढो सम्झायोमांसि त कॾहिं बि फलजी खानू खर दिमाग़ मथां शक न कजांइ। पछताईंदे पर न मुड़ियो अकबर, न मुड़ियो। अॼु आचर उन मंज़िल ते आहे जिते मूंखे मजबूर लाचार बेबस इंसान उन खां वधीक ॿियो नज़र ई कोन थो अचे। सच खानू हिन वक़्तु आचर एतिरो त मजबूर ऐं लाचार बणिजी चुको आहे जो सभु दोस्त साथ छॾे वेंदसि। चङो थियो अकबर जो यादि ॾियाराई। असां त यार हींअर ताईं क़ुर्बान जी सार बि न आहे लधी। पर यार हीअं दोस्तनि खे विसारणु सुठी ॻाल्हि न आहे। पोइ जेको हुकुम करी खानू। हुकुम वरी कहिड़ो? अचो त निकिरी था पऊं क़ुर्बान जे तरफ़। ॾिसी अचो यार खे त हलण जहिड़ो बि आहे या न कुझु ॾींहं लाहींदो। मां सम्झां थो त हिन वक़्तु क़ुर्बान तयारु थी वियो हूंदो। जेकॾहिं क़ुर्बान तयारु आहे त पोइ हली वठी था अचूं। पोइ मुल्क खे ॾियूं था टांटा। भल मुल्क खे ख़बर पवे त खानू खर दिमाग़ अञा बि मौजूद आहे। अचो। खबर घुमरात कौन थी पिया थई? सुख ही कौन थो अचई। जरे हेडे जरे होडे जरे हेडे जरे होडे वेहण ही कौन थो अचई। जन्नत
आउं त ॿियनि खे घुमरा ॾियण वारो आहियां। सोचां थो त नओं कमु जेको शुरू कयो अथमि किथां खां शुरू कयां ऐं कंहिंसां ॻाल्हि कयां जो खड़ तेल निकिरे। माण्हू हींअर सभु तता वतन था, सभु कोथो नांगनि था खलूं लाहे। जेको बि कमु करी ख़्याल सां कजां, ख़्याल सां कजां। मतां ॿियनि जो तेल कढण खां पहिरीं तुंहिंजो न खड़ तेल निकिरी वञे। जनत ऐं उहो पुराणो पापी आहीं जो मुंहिंजा दिमाग़ जूं छातर चालू तूं अञा ॾिठियूं कोन्हनि। ऐं न पंहिंजीअ ते अचां त चङनि भलनि जा पटका दूर कराए ॾेखारी। हा, इन्ही खां सवाइ तोखे ॿियो अचे बि छा थो? हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जे खणी तुंहिंजे पेट में वलोटा विधा आहिनि जो तोखे सुख ई नथो अचे, फिर फिरण लॻी पई अथई। अच्छा वेझो थी तोखे ॻाल्हि ॿुधायां छो त भितियुनि खे कन हूंदा आहिनि। हा, हाणे ॻाल्हि कर। जनत उहा अची वई मुसीबत। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अॼुकल्ह वॾियूं वॾियूं सलाहूं थियूं थियनि पयूं ऐं मूंखे बि त कुझु ॿुधायो त कहिड़ी खिचड़ी था वेठा पचायो। हा साईं, तोसां ॻाल्हि कयूं जी तूं बग़ैर पैसे जे वती सॼे ॻोठ में पढ़ो फैलाईंदी। कहिड़ो तव्हांखे कारून जो खज़ानो हथ आयो आहे जो मां वञी ॿाहिरि ॻाल्हियूं कंदसि माण्हू अचे तव्हां खां मिल्कियत पुरे वेंदा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जहिड़ो असां पिनण में तहिड़ो तव्हां पिनण में। जहिड़ियूं असां वटि सुञाईअ ते सलाहूं थियूं हलनि पयूं उहे ई सलाहूं तव्हां वटि बि सुञाईअ ते थियूं हलनि। पोइ लिकायो छा था? वो मुंहिंजी भेण असां में के बि सलाहूं कोन थियूं हलनि। तुंहिंजो हा न फाते जेको महिरबानी कर तूं था तर त को ॿियो को सुकून सां वेही सघे। भले तुंहिंजे घर में एसियूं लॻियूं पयूं आहिनि, तूं आराम कंदे। अरे इन ॻाल्हि करण सां शर्म बि नथो थिए पियो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जहिड़ो असां वयल में तहिड़ो तव्हां वयल में। माई, असां आराम कयूं या पंहिंजे घर में वेठा दखल वॼायूं? तूं त हल हल निकर वञ पंहिंजे घर। अरे मां त तुंहिंजे घर अचण ई छॾे ॾिनो हो। पोइ तोखे कहिड़ो लाचार हो जो मुंहिंजे घर पेर पातुई। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जेसीं ताईं अचे तोखे ॿ चार मुंद जूं नाहियां ॿुधाईंदी तुंहिंजो न छो जो पूरो न थींदो आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। सोच में त वरी अचे उॾे मुंहिंजे घर वेलो खाइण। इन करे टेशो न खाराए वञाए। ये तहां आयो जो परावन वेलन ते गुज़र तो थे। माई ये वेला तव्हां के ही बख्शजन, तव्हां ही वेही ये वेला खाओ। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अॼु ॾाढियूं थी ॿोलड़ियूं ॿोले पई पर मूंखे इहो त ॿुधाए इहो तो वारो अॼु तोतो छो सांत में आ? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तोसां नथा ॻाल्हायूं त बि निड़ीअ में अथा, जे ॻाल्हायूं था त बि निड़ीअ में अथा। हाणे महिरबानी करे तर हथ थो ॿधाए जॾहिं खणी बांटो जी वरितो माए त को छॾण वारो बि कोन मिलंदी। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। छितो नथी छितो। मां वञा थी वञा। हूं त तू इहे निकरंदी भी कोन जिस ताईं तोखे ये पादर न बूथ में लगन तेसी तू कान निकरंदी है। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इने दोदे खे पंहिंजो घर में अंदर बंद करे विहार। ॿाहिरि न निकिती ऐं कंहिंजी मथां लत अचे वियसि त खुरड़ीअ हणण खां बिगैर ई साह निकिरी वेंदोसी। हा हल हल। कॾहिं त भॼे जान छॾाए तो वॾा माई में जवानी वारा जोहरनि मूं सम्झो त के बुखूं काटियूं हूंदे हाणे का ढरी थी हूंदी पर न तब ज़ारी मालिक हिन रनमाल को अला जिंद छॾाए वियो कि मुंहिंजी जान आहे। साथी ॾिसो हलो अंदर सुम्हो कमरे में वञी। अदा असां बिस्तरा त ॿाहिरि पथारिया आहिनि। ॿाहिरि जी ज़रूरत न आहे। वञी कमरे में सुम्हो। उथो। पुटु चरी आयो छा? कमरे में वञी सुम्हनि। छो बाबा कमरे में ना गन जा? उथ दी उथ, हिते वेहण कोन ॾींदा। हलो हाणे हलो हलो उथो, हिते सुम्हण न ॾींदा। अरे बाबा इंसान आहे न, बकरनि वारो सलूक था कयो न। बाबा इहो घड़ी खनि इहो वायस बंदि कर त असांखे कुझु सोचणु ॾे न त वञी ॿाहिरि निकिरी वञूं। बाबा माठ आहे माठ, कोन ॻाल्हाईंदो। अदा तूं तो चई पर मूंखे ख़बर आहे कोन थो ॻाल्हायां साह न वञेव। बाबा जे अॼु तो विच में न ॻाल्हायो, मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे मां ॾाढी कुड़ाए छॾींदुसि पर मूंखे ख़बर आहे जेसि ताणी तूं विच में न ॻाल्हाए त फाटी मरे।
वरी हाणे बस कर घणो ठाहु को नथी। बाबा बाबा विढ़ण खे छॾ माठ करे वे कुझु सलाह ॾे। तव्हां कहिड़ो मुंहिंजी सलाह ते हलो था हाँ जो मां तव्हांखे सलाह ॾियां? बाबा पोइ बि तूं घर जो वॾो आहीं, जेकी बि ॻाल्हियूं थियनि तुंहिंजे साम्हूं थियनि। बाबा तुंहिंजी सलाह वठूं या न वठूं पर तोखे ख़बर त हुजणु खपे न। ॻाल्हि कयो वरी कहिड़ी दिलि में आंध मांध अथव? बाबा रेस ज़ोर भरियो आहे त अदी जो निकाह कराए छॾियो। छा चरिया त न आहियो थिया? बाबा तोखे चयोसीं न त विच में न ॻाल्हाए पर तूं न मुणे। बाबा आचर असांजे मथां ख्वारी मचाए छॾी आहे। या हाणे आचर खे मारियूं या अदी खे मारियूं, ॿिन्ही मां हिकिड़े खे मारणो पवंदो, तॾहिं असां सुकून सां रही सघंदासीं। बाबा हाणे तूं ॿुधाए अदीअ खे क़बर भेड़ो कयूं या कंहिंसां निकाह करे जान छॾायूं? हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे। जेकी तूं सलाह ॾींदे न असांखे क़बूल आहे। मज्जू अदी जो निकाह करण खां पहिरियां ई असांजो हिकिड़ो वॾो मसइलो रहियल आहे, जंहिं तरफ़ असांजो ख़्याल ई कोन थो वञे। वॾो मसइलो? अदा मुझाइल अथई मुझाइल अथई। मज्जू अदी जे नाले मिठल ख़ान जी किरोड़नि जी मिल्कियत थियल आहे। तूं चईं थो त उहा असां हथनि मां वञण ॾियूं ऐं जंहिंसां हू निकाह करे हू सॼी मिल्कियत खणी वञे? न। ओदा इहा ॻाल्हि कर न त असांजूं 10 आङुरियूं गेह में आहिनि। अजायो त असां खेड़ीअ में भॼंदा वतऊं। पुट न्याणी जी मिल्कियत आहे, सुठो आहे त हिन में अखियूं न विझो। ॾिठई था बाबा जी वरी बीबीसी शुरू थी वई। पुट सच त चवां पियो। ओ बाबा बाबा घड़ी खन वाइज़ इहो बंदि कर, असांखे सोचण ॾे। अदा तूं हाणे हीअं कर, सुभाणे शहर निकिरी वञ, कंहिं वकील सां मिली कागज़ तयारु कराए, पहिरियां अदीअ खां उन ते सही वठूं, पोइ कंहिंसां ॾिसी निकाह त कराए छॾियूंसि। उन जी बि ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, मुंहिंजी नज़रुनि में आहे। इहो वरी केरु आहे दा? खैरल। छा खैरल खे असां अदीअ जो संग ॾींदासीं? इन में 2 फ़ाइदा आहिनि। हिकु त खैरल असांजो पंहिंजो आहे, ॿियो खैरल ऐं बचायो निंढड़का आहिनि। जेकॾहिं उन्हनि जे सिर मथां हथ रखंदासीं त हू असां खां ॿाहिरि कोन ॾींदा ऐं ॿिए हंधि रिश्तो कयूं ऐं पाणी बि तांगियल न हुजे त पोइ सम्झ किरोड़नि जी मिल्कियत असांजे हथ खां निकिरी वई ऐं सुभाणे अची गिची में पए ऐं हथ आयल मिल्कियत हथनि मां निकिरी वञे। ठीकु आहे दा, तूं जीअं मुनासिब सम्झे। बाबा तूं सलाह ॾे। पंहिंजो आख़िरी फ़ैसिलो ॿुधाए, पोइ मूंखां सलाह पुछो। अहिड़ी सलाह खां मां ईअं चङो आहियां। बाबा भलो इन में थी त मिठी भी माठ त मुठी भी माठ। हाँ मां भी चवां रुस्तम कॾहिं खां एॾो चालाक थी वियो आहे जो असांजे हर कदम जी ॼाण रखे थो। असांजे छापे लॻण खां पहिरियां होशियार लॻो वेठो आहे। सरकार इहो पीरू जेको असांजी हर ख़बर उते पहुचाए थो, पोइ इहो माण्हू असांखे ॾाढो ॾुखियो लॻंदो। जेको माण्हू असांजे हर कदम मथां नज़र रखे थो, ज़ाहिर आहे उहो कंहिं वक़्तु बि नुक़सान ॾेई सघे थो। पोइ वञ मुजीबा वञ, इन तोते आ पर कटे पंहिंजे पिंजरे में बंदि करे खणी अचीस। इन तोते जूं मां बि ॿोलियूं ॿुधणु चाहियां थो त ही कहिड़ा कहिड़ा ॿोल रुस्तम वटि पहुचाए थो। मुजीबा यादि रखजांइ, जेको शख़्स नाकाम मोटंदो आहे, कमाल खान उन खां सख़्त नफ़रत कंदो आहे। कमाल खान मुजीब उहो राकास आहे जेसि ताईं पंहिंजे दुश्मन जी रत नथो चखे, उनखे सुकून नथो मिले, पोइ छा थो सम्झी त उहो ख़ाली वापसि मोटी ईंदो। पर्च खणी दिलदार है, पर्च खणी दिलदार है, गालू गणी जे ठाह न थींदो, गालू
गणी जे ओठा नथी केड़ी भला मुंह अरबा खटा के केड़ी भला मुंह ओ केड़ी भला मुंह अरबा खटा के केड़ी भला मुंह अरबा खटा के माफूम कर मन ठारो है माफूम कर मन ठारो है गालू गणी देखा नथी दो गालू गणी देखा गालू गणी देखा नथी दो गालू गणी देखा नथी